ताईं पंहिंजे प्रोग्राम असल हक़ीक़त में जी हाँ नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे त असीं हर मामले जी असल हक़ीक़त ताईं पहुचण जी कोशिशि कंदा आहियूं। अहिड़ी तरह कुझु ॾींहं पहिरियां नादरा ऑफिस में हिकु एडवोकेट नादरा ऑफिस जे मुलाज़िम विच में मुहारी थी हुई। जी हाँ नाज़रीन, त अचो त उन मामले जी असल हक़ीक़त मालूम कयूं था। उन जे लाइ असीं हाज़िर थिया आहियूं एडवोकेट सदाम भट्टी वटि। अचो त उन्हनि खां पुछूं था त इन मामले जी असल हक़ीक़त छा आहे ऐं इहो मामिलो किथां शुरू थियो। जी हाँ नाज़रीन, त अचो तव्हांखे हिन मामले जी असल हक़ीक़त मालूम करायूं था। तव्हांजी मुलाक़ात करायूं था एडवोकेट सदाम हुसैन भट्टी साहब जिन सां। अस्सलाम वालेकुम सर। ख़ुशि लॻा पिया आहियो, तबियत सही आहे सर? अल्लाह पाक जा करम। जी हाँ सर, कुझु ॾींहं पहिरियां इहो नादरा ऑफिस में जेको आहे सो तव्हांजी मुहारी थी हुई उतां जेके मुलाज़िम सां, उन जी असल हक़ीक़त छा आहे? मतिलबु मामिलो कीअं किथां स्टार्ट थियो उन जे बारे में नाज़रीन खे थोरो ॿुधाइजो। जी, मां जेको आहे सदाम भट्टी एडवोकेट पीपल एडवोकेट आहियां ऐं मां जेको आहे त मुंहिंजी इंटीमेशन मोकिलियल आहे सिंध बार काउंसिल जो असांजो मेंबर आहे मलीर बार कराचीअ जो मोहतरम अशरफ समो साहब, उन जे थ्रू मूं जेका आहे त पंहिंजी इंटीमेशन मोकिले छॾी आहे। मां बेफाम ठाराइण जे लाइ पंहिंजो आयुमि नंढड़नि ॿारनि जो उनजी एडमिशन कराइणी हुई। उन जे करे छा आहे जो हिते तव्हांखे ख़बर आहे त हिते जेको आहे त नादरा में एतिरी रश हूंदी आहे जो तव्हांखे वधीक ख़बर आहे। उते मां आयुमि, जीअं टोकन वरितो, पंहिंजो टोकन वठी मां बीठमि उते लाइन में बीठमि त हीअ जेको आहे हितां जो मुलाज़िम हुयो जंहिंसां मुंहिंजी जेका इहा थी आहे मसइलो थियो आहे, इहो जेको आहे त उते लेडीज़ हुयूं, उन्हनि खे माना गार गंद कढणु ऐं उन्हनि खे धिका ॾियणु। मां उन ते उनखे मना कयो त यार तूं अहिड़ा लफ़्ज़ छो ॻाल्हाए ऐं उन्हनि खे धिका थो ॾियईं, न्याणियूं आहिनि, थोरो न्याणियुनि जो एतिराम कयो। त उन ते जेको आहे त हीअ साहब मूंसां कावड़जी वञी मूंखां 2 मिंट मस गुज़रिया अची मूंसां बदतमीज़ी शुरू करणु ॾिनई ऐं मूंखे गार गंद कढणु शुरू करे ॾिनई। मां उनखे तारुफ़ बि करायो त मां पंहिंजो वकील आहियां, मां जेको आहे त मलीर कोर्ट में प्रैक्टिस कंदो आहियां। मां उनखे तारीफ़ करण जे बावजूद बि माना जेको आहे हिन मूंसां बदतमीज़ी शुरू कई ऐं जेको आहे त वकीलनि जे ख़िलाफ़ु हिन ॻाल्हाए छा ॻाल्हायो। उते मूंसां जेको आहे त मां उन में जल्दीअ में, तव्हांखे इहा ख़बर आहे त उन्हनि जी CCTV कैमराऊं लॻल आहिनि। मां उनजे करे जेको आहे त मां पंहिंजी जेका मोबाइल आहे त जेकॾहिं मां उहा न भरियां हा, क्लिप न हुजे हा, ऑन द स्पॉट न भरियां हा, त माना जेको आहे त इहो मूं ते एलिगेशन लॻी वञे हा त हिन माना हुन सां बदतमीज़ी कई आहे। जीअं हाणे हुन जेका ताज़ी एडिटिंग करे ऐं हलाई आहे, जेको मूंसां हुन ग़लति वर्ताव कयो आहे, का बि शइ कई आहे, उहो माना हुन न हलायो आहे। इहो जेको मूंसां वर्ताव कयो अथई वकील जे हिसाब सां, मां हुनखे तारीफ़ करायो, उनजे बावजूद बि मूंसां जेको आहे हिन बदतमीज़ी कई। वरी मूंखां मोबाइल फुरण जी कोशिशि कई वई आहे। मां जेका मोबाइल पंहिंजी खीसे में रखी आहे उन ते मूंखे हुन गार गंद कढणु शुरू गार ॾिनी आहे, त माना उन ते जेको आहे त इहो मसइलो थी वियो आहे मुंहिंजो। जेको आहे मां वनफाए ते फ़ोन कई, उते वनफाए जा के मुआफ़िज़ अची पिया उते, पर उन्हनि खे बि जेको आहे त एंट्री अलाउड न हुई। उन में मूं वटि जेका आहे क्लिप पई आहे, उन्हनि खे बि धिका ॾिना विया आहिनि, उन्हनि खे बि माना जेको आहे त अंदरि एंटर नथा थियणु ॾियनि। जेको आहे त उतां जा गार्ड जेके आहिनि या उतां जा नादरा जा मुलाज़िम, उहे माना हिकिड़े जेको आहे त उन वकीलनि सां वर्ताव कयो आहे ग़लति। वरी जेको आहे त मुआफ़िज़ आहिनि, कानून जा रखवाला आहिनि, जेके असांजे सभिनी अवाम जा पब्लिक जा जेके मुआफ़िज़ आहिनि, उन्हनि सां बि माना उन्हनि जी जेका आहे बदकलामी ऐं उन्हनि सां जेको उन्हनि खे धिका वग़ैरह ॾियणु हे हो। FIR असांजी जेको कानूनी जेको तरीक़ेकार आहे, असां कानूनी हिसाब सां माना उन्हनि सां जेको आहे त असां FIR धके करे छॾी आहे। जी हाँ नाज़रीन, त तव्हां व्यूज़ ॿुधा एडवोकेट सदाम हुसैन भट्टी साहब जिन जा। असीं नवाब दुनिया सां बि राब्तो करण जी कोशिशि कयूं पिया, पर उहो असांजो फ़ोन रिसीव न पिया कनि। जीअं उन्हनि जो मौक़िफ़ असांजे साम्हूं आयो नाज़रीन, बिल्कुलु तव्हांखे असां उन्हनि जो मौक़िफ़ ॿुधाईंदासीं। जी नाज़रीन, त असीं हुन मामले जे मौक़िफ़ वठण जे लाइ असीं हाज़िर थिया आहियूं एडवोकेट सुफ़ैल मंज़ूर अही साहब जिन वटि। त उन्हनि खां बि पुछंदासीं इन मामले जी हक़ीक़त कीअं आहे ऐं तव्हां उनखे कहिड़े नज़रिए सां ॾिसो था। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। जी सर, कुझु ॾींहं पहिरियां इहो नादरा ऑफिस में जेको वाक़ियो पेश आयो आहे, जेका मुमारी थी आहे एडवोकेट ऐं जेको हिकिड़े मुलाज़िम सां, इन जे बारे में तव्हांजे छा तासुरात आहिनि? सर, जीअं त नादरा जे बारे में तव्हांखे ख़बर आहे, हर आए ॾींहुं नादरा जूं नाजाइज़ियूं, नादरा जूं जेके हिन अवाम सां कयल बद इख़लाक़ियूं मंज़रियाम ते अचनि पियूं, जेके कंहिंखां लिखियल कोन्हनि के। हाल ई कुझु ॾींहं पहिरियां असांजे हिकु दोस्त वकील सदाम हुसैन भट्टी साहब जिन सां उतां जे हिकिड़े पटे वाले उन सां बद इख़लाक़ी कई आहे, उनखे मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं उन सां उनखे हथापाई कई अथई, जंहिंजे लाइ असांजे दोस्तनि हुननि खे बारहा कोशिशि करण जी सम्झाइण जी कोशिशि कई, जेके पर उन जे बावजूदि हू बदमग़ज़ उतां जो मुलाज़िम उथी करे हिकु वकील जे तारीफ़ करण जे बावजूद बि हुन सां बद इख़लाक़ी कई थी, जेका वीडियो जे रिकॉर्ड में सबूत तौरु मौजूदु आहे। अब हिकु बावकार ऐं बा इख़लाक़ नौजवान वकील आहे,
जंहिं पंहिंजी इंटीमेशन सिंध बार काउंसिल जे मेंबर साईं अशरफ हुसैन समो साहिब जिन जे ज़रिए मोकिले चुका आहिनि ऐं पीपल एडवोकेट आहिनि। पीपल एडवोकेट हिकु उहो एडवोकेट हूंदो आहे जेको पंहिंजी सीनियर जे थ्रू प्रैक्टिस करे सघंदो आहे, कोर्ट में अपीयर थींदो आहे, जेको हिकु वकील ई कोठियो वेंदो आहे। उन दोस्त जी पंहिंजी हिकु फैमिली बैकग्राउंड आहे जंहिंजे अंदरि हुनजो वालिद मोहतरम कादिर भट्टी साहब सीनियर एडवोकेट, सीनियर सियासतदान ऐं सोशल हिकु तमामु अज़ीम फिगर आहे सिंध जी। उन सां गॾोगॾु उनजो वॾो भाउ आहे महबूब अली भट्टी साहब जेको बि सीनियर हाई कोर्ट जो वकील आहे। हिकु सोशल, हिकु समाजी ऐं बाइख़लाक़ घराणे सां वास्तो रखंदड़ हिकु दोस्त सदाम हुसैन भट्टी आहे, जंहिंजे किरदार मां असां सभु वाक़िफ़ु आहियूं त हू कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी कंहिं बि अणवाक़िफ़ माण्हूअ सां या कंहिं बि अहिड़े माण्हूअ सां बदइख़लाक़ी नथो करे सघे, नई बदइख़लाक़ी करण वारो हू ख़ानदान आहे। पर उनजे बावजूदि बि वीडियो जे अंदरि साम्हूं रिकॉर्ड ते मौजूदु आहे त हू दोस्त बारहा हुनखे सम्झाईंदो रहियो, ॿुधाईंदो रहियो त मूंसां बदइख़लाक़ी न कर, मां हिकु वकील आहियां, जीअं त तव्हां बदइख़लाक़ी कयो था, माण्हुनि सां बदइख़लाक़ी कयो था। मां जॾहिं उन माण्हुनि जे आवाज़ में आवाज़ु उथारियो ऐं माण्हुनि जी उन्हनि खे सपोर्ट कई त तव्हांखे उहो बुरो लॻो, छो जो तव्हांजा जेके बि करतूत आहिनि उहे दुनिया खां लिकियल न आहिनि। त नादरा जा जेके बि मुलाज़िम आहिनि जेके बहितरीनु कमु करे रहिया आहिनि, पर उन्हनि जे विच में अहिड़ा बदइख़लाक़, बदमग़ज़ ऐं जाहिल क़िस्म जा पटेवाला या ऑफिसर जेके मौजूदु थी करे उन्हनि जी बहितरीनु साख खे बि ख़राबु कनि था। नादरा हिकु बहितरीनु इदारो आहे जिन ते असांखे पूरो यकीन आहे त असां उन जे ख़िलाफ़ु जेकी बि कानूनी कार्रवाई करण वारा आहियूं ऐं करे रहिया आहियूं उन में असांजो सहकार कंदा ऐं अहिड़नि बदमग़ज़नि जे ख़िलाफ़ु उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी एक्शन खणंदा त जीअं उहे ॿीहर कंहिं बि आवाम सां बदइख़लाक़ी न करे सघनि। असां हर लेवल ते पंहिंजे भाउ सदाम हुसैन भट्टी साहिब जेको असांजो वकील आहे उन सां गॾु आहियूं ऐं कंहिं बि क़ीमत ते असां अहिड़नि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करण खां पोइ ते न हटंदासीं ऐं उनखे पाए तकमील ते पुॼाइण जी इनशा अल्लाह पूरी कोशिशि कंदासीं। महिरबानी तव्हांजी। जी हाँ नाज़रीन, त तव्हां तासुरात ॿुधा एडवोकेट तुफ़ैल मंज़ूर अही सभिनीनि खे वधीक न्यूज़ ऐं अपडेट ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कंदा। इन सां गॾु पंहिंजे होस्ट वही भट्टी खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।